मशहूर टिकटॉकर अलीना फातिमा थुल्ही आहे ऐं वज़नी लॻंदी आहे। इहो ई सबबु आहे जो संदसि मुड़ुस खे माण्हू ताना ॾींदा हुआ त तुंहिंजी ज़ाल तुंहिंजी माउ लॻंदी। अलीना फातिमा जा टिकटॉक ते 10 लख खां वधीक फॉलोअर्स आहिनि ऐं खेसि वज़न जे करे ट्रोलिंग जो निशानो बणायो वेंदो आहे। अलीना फातिमा कुझु वक़्तु अॻु सोशल मीडिया ते पंहिंजे निकाह जूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ शेयर कयूं त वापेदारनि खेसि ऐं संदसि मुड़ुस खे ट्रोलिंग जो निशानो बणायो। टिकटॉकर ताज़ो हिकु शो में शरीक थी जिते हुन इन मामले ते बि ॻाल्हायो। टिकटॉकर जे मुड़ुस फिदा हुसैन चयो त हू डिघे वक़्त खां टिकटॉकर खे सुञाणे थो पर साणसि शादीअ जो फ़ैसिलो देर सां कयो हुयाईं। हुन इहो बि ॿुधायो त ॿई पाण में माइट बि आहिनि। अलीना चयो त जॾहिं असां शादीअ जो फ़ैसिलो कयो त दोस्तनि खे ॿुधायो, पोइ सभिनी तनक़ीद कई ऐं चयो त ॿई सुठा न लॻंदासीं। औरत वॾी आहे ऐं छोकिरो नंढो आहे। टिकटॉकर अलीना इहे ॻाल्हियूं ॿुधी शादीअ खां इनकार बि कयो हो। हुन इंकिशाफ़ कयो त हुन शादीअ खां 3 भेरा इनकार कयो पर पोइ घर वारनि परचायो। अलीना चयो त मूं शरीके हयात खे चयो हो त असां हिक ॿिए सां सुठा न लॻंदासीं। माण्हू चवंदा त ज़ाल तुंहिंजी माउ लॻे थी। जॾहिं असांजो रिश्तो थियो ऐं तस्वीरूं शेयर कयूं त माण्हुनि घटि वधि ॻाल्हायो ऐं लिखियो त मुड़ुस जी ख़ाला लॻी रही आहियां। यादि रहे त महीनो अॻु हिननि चयो हो त हुननि हिन वक़्त ताईं निकाह कयो आहे ऐं रुख़सती नाहे थी।